नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट ऐं आऊं आहियां जो मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। तमाम सामीन ऐं नाज़रीन खे दिल जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि तआला व बरकातुहू। नाज़रीन, जीअं तव्हांखे ख़बर आहे त असांजे सिंध टीवी पारां हीउ जेको प्रोग्राम शुरू कयो वियो आहे रोशनीअ जी वाट, ही टोटल जेको आहे न तरबियती प्रोग्राम आहे। इन में आऊं शुरू खां वठी चवंदो पियो अचां त पाण बि ॾिसो, पंहिंजे घर भातियुनि खे बि ॾेखारियो ऐं बिलख़ुसूस बचड़नि खे ॾेखारियो, नई नसल खे ॾेखारियो, ताकी असां जेके टॉपिक खणी था अचूं पिया न उहे मुकमल तौरु तालीम सां गॾोगॾु तरबियत ते मबनी आहिनि। ऐं जंहिं फ़र्द जी तरबियत सुठी हूंदी आहे उहो हिकिड़ो बहितरीनु ज़िम्मेदार शहरी थींदो आहे। उहो माउ पीउ जे लाइ बि भलो, पाड़े जे लाइ बि भलो, मिटनि माइटनि जे लाइ बि भलो ऐं धरतीअ जे लाइ बि भलो हूंदो आहे। पर जंहिंजी तरबियत सुठी न हूंदी आहे उहो माण्हू बिगड़जी वेंदो आहे। उहो घर वारनि लाइ बि आज़ार बणिजी वेंदो आहे, पाड़े वारनि लाइ बि, मिटनि माइटनि लाइ बि ऐं धरतीअ लाइ बि आज़ार बणिजी वेंदो आहे। इहो सॼो मसइलो आहे तरबियत जो। अव्हांजी तरबियत जे लाइ, अव्हांजे बचड़नि जी तरबियत जे लाइ हीउ सिंध टीवी जेको प्रोग्राम शुरू कयो आहे न तमामु ज़बरदस्त आहे। हज़रत सैयदना अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम जिन जी ख़िदमत में अर्ज़ु कयो वियो त साईं असांखे ॿुधायो त कंहिं बि शख़्स जी क़ीमत लॻाइणी हुजे, छो त कंहिं बि को जानवर वठिबो आहे त उनजी वज़न ॾिसबो आहे या ॿियो सूंहं ॾिसबी आहे या कद काठ। त इंसान जो असां जेकॾहिं किथे क़दुरु मंज़िलत ॾिसूं त बाबा कहिड़े इंसान खे जेकॾहिं विकामजे, ख़रीद कजे, उनमें कहिड़ी क्वालिटी हुजणु घुरिजे जो उनजी क़ीमत उनजी वधंदी वेंदी। उहा जेतिरी घटि हूंदी ओतिरी उनजी क़ीमत घटि बि वेंदी। छा क़दु ॾिसूं, रंग ॾिसूं, नसल ॾिसूं? न। इरशाद फ़रमायूं त इंसान जे अंदरि अहसास ज़िम्मेदारी उनजो क़दुरु क़ीमत वधाए थो, उनजी क़ीमत वधंदी। जेतिरो अहसास ज़िम्मेदारी ख़तमु हूंदो, घटि हूंदो, बिल्कुलु ग़ैर ज़िम्मेदार हूंदो, उहो बिल्कुलु बेकार आहे, उनजी का बि क़ीमत न आहे। त इंसान जी जेका क़ीमत आहे उहा वधंदी आहे उन जे ज़िम्मेदारी जे अहसास सां। जेकॾहिं कंहिं शख़्स में मर्द हुजे तोड़े औरत हुजे, नंढो हुजे या वॾो हुजे, पंहिंजी ज़िम्मेदारी जेका उनखे सौंपी वई आहे जेकॾहिं उनजो अहसास न आहे त पोइ सम्झो उहो इंसानु सॾराए त थो, इंसानु सॾराइण जो लाइक़ु न आहे। यकीनन अवां सम्झी विया हूंदो अॼु असांजो टॉपिक जेको आहे ज़िम्मेदारीअ जो अहसास ज़िम्मेदारी। त इन ई मुतालिक़ इंशाअल्लाह तबारक व तआला सां गुफ़्तगू कंदासूं। सभ खां पहिरीं आऊं पंहिंजे अॼोके हिन बहितरीनु प्रोग्राम जे महिमाननि जो तारुफ़ अव्हांजी ख़िदमत में पेश करियां त अॼु असांखे सिंध जे हिकु बहितरीनु आलिम दीन अॼु जॉइन कयो आहे, जेके बहितरीनु क़ादिरुल कलाम आहिनि ऐं बहितरीनु मुफ़्ती बि आहिनि। मुफ़्ती रज़ा मोहम्मद ख़ासकेली साहब, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम। साईं अवां जी वॾी महिरबानी, अवां तशरीफ़ वठी आया, अवां असांखे टाइम ॾिनो। अल्लाह तबारक व तआला अवांखे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। इन खां पोइ असांजे सिंध जो बेसिक ताल्लुक़ सखर सां, उन खां पोइ आया हैदराबाद ऐं हींअर कराची। असांजा बहितरीनु नाथवान आहिनि, अॼु तव्हां ॿुधंदो तव्हांजी दिलि ख़ुशि थींदी इंशाअल्लाह तबारक व तआला। अॼु असांखे जॉइन कयो आहे हिकु सुठो भलवड़ नाथवान आहे अब्दुल क़ादिर मलक साहब। अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक अव्हांखे ख़ुशि रखे। अव्हां जो आवाज़ मूं आफ़ियर में जॾहिं ॿुधो ॾाढो मज़ो आयो। यकीनन नाज़रीन बि महज़ूज़ थींदा। सो नाज़रीन, बिला ताख़ीर असांजी शुरूआत अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जी हम्द सां थींदी आहे। ऐं आऊं अॼोके हिन महिमान नाथवान खां अव्हांजी ख़िदमत में हम्द जी गुज़ारिश करियां थो त अव्हांजी ख़िदमत में अब्दुल क़ादिर मलक साहब अल्लाह तबारक व तआला जी हम्द पेश कंदा। कोई तो है जो निज़ाम हस्ती कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, वही खुदा है। दिखाई भी जो
न दे नजर भी दिखाई भी जो, न दे नजर भी जो आ रहा है वो ही खुदा है, वो ही खुदा है, वो ही खुदा है, वो ही खुदा है। नजर भी रखे समाते भी वो जान लेता है नीयतें भी। नजर भी रखे समाते भी वो जान लेता है नीयतें भी। जो खान वो है बदलती हुई रुतों में, जो दिन को रात और रात को दिन, जो दिन को रात और रात को दिन बना रहा है वो ही खुदा है, वो ही खुदा है, वो ही खुदा है, वो ही खुदा है। कोई तो है जो निज़ाम हस्ती चला रहा है, वही खुदा है। माशाअल्लाह माशाअल्लाह। अब्दुल कादिर मलक साहब माशाअल्लाह तमाम तमाम बेहतरीन अंदाज में हमदे बारी ताला पेश कई। अल्लाह पाक अवां खे सदाईं ख़ुशि रखे। सो नाज़रीन सामाईन, असांजो ही जेको प्रोग्राम आहे रोज़ानो जो बुनियाद ते सुबुह जो 6 खां 7 वॻे ताईं जेको हली रहियो आहे, अवां ॾिसो था जेकॾहिं अवां कंहिं ॾींहुं रहिजी बि वञो त अवांखे हिकु दफ़ो वरी यादि करायां त असांजो यूट्यूब चैनल बि आहे, उन ते अवां हीउ प्रोग्राम मुकमल ॾिसी सघो था। उन जी एड्रेस नोट करियो, यूट्यूब चैनल जी सिंध TV HD इस्लामिक, सिंध TV HD इस्लामिक। ऐं जेकॾहिं बि फेसबुक ते असांजो हीउ प्रोग्राम ॾिसणु चाहियो, ॿीहर ॾिसणु चाहियो या अवां खां रहिजी वियो आहे ॾिसणु चाहियो था को बि प्रोग्राम, त तव्हां असांजो फेसबुक ते पेज लाइक करियो, सिंध TV HD ऑफिशियल। इंशाअल्लाह तबारक व तआला असांजा समूरा प्रोग्राम अव्हांखे फेसबुक ते बि मिलंदा ऐं यूट्यूब ते बि मिलंदा। अचो त
मुफ़्ती साहब सां अॼोके टॉपिक ते गुफ़्तगू करियूं। मुफ़्ती साहब, एहसास ज़िमेदारी अॼु ॾाढो फ़ुक़दान आहे। अॼु पीउ माउ पाड़ेसरी ग़रीब नंढो वॾो हर शख़्स इहा शिकायत करे थो त यार फ़लाणो माण्हू पंहिंजो कमु पूरो नथो करे, फ़लाणो माण्हू खे ज़िमेदारी जो अहसासु न आहे। त एहसास ज़िमेदारी आहे छा शइ? पहिरीं इनखे डिफाइन करियो त पोइ वरी गुफ़्तगू अॻिते वधायूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, सभ खां पहिरियों त मां शुक्रिया अदा कंदुसि जो तव्हां दावत ॾिनी ऐं मां चवंदुसि त तमामु बहितरीनु इहो सिलसिलो तव्हां शुरू कयो आहे, रोशनी जी वाट। हर मुसलमान जी इहा ज़िमेवारी आहे जो उहो पाण बि दीन ते अमल करे ऐं ॿियनि खे बि दीन ते अमल करण जी दावत ॾिए। सो सिंध TV जो इहो तमामु सुठो इक़दाम आहे। तव्हांजी होस्टिंग तमामु हौसला अफ़ज़ाई आहे। अल्लाह तबारक ताला इन प्रोग्राम खे क़बूलियत आम नसीब फ़रमाए। हाणे असां अचूं था टॉपिक ते त साईं, एहसास ज़िमेदारी अगरि असां इन लफ़्ज़ ते ग़ौर कयूं त इहे ॿ लफ़्ज़ आहिनि। इहो ॿिनि लफ़्ज़नि मां मुरकब आहे। हिकिड़ो एहसास आहे ऐं ॿियो ज़िमेवारी आहे। एहसास खे अगरि असां ॾिसूं, कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जंहिंजी तारीफ़ करण जी ज़रूरत नाहे, पर उन जे लफ़्ज़ चवण सां असांखे उन जो माना ऐं मफ़हूम ख़बर पइजी ईंदी, नालो ई सुञाणप आहे। पर इहो असांखे ॾिसणो आहे, जीअं क़ुर पाक जो बि उसलूब आहे त हिकु शइ जंहिंजी मालूमात माण्हू खे पहिरियों खां आहे त उन में हाणे अॻिते उन जी जांच करे जो इन जो मक़सदु छा आहे। सो जॾहिं असां एहसास जे बारे में ॾिसूं था, असां पंहिंजे मुआशिरे जो जॾहिं असां इन मुआशिरे में रहूं था ऐं पंहिंजे रहण सहण खे ॾिसूं था त असांखे इहा शइ सम्झ में अचे थी त जंहिं मुआशिरे में एहसास नाहे उन मुआशिरे जे अंदरि इंसान ऐं हैवान बराबरि था थी वञनि। छो त हैवान जेकी ज़िंदगी गुज़ारे थो उनखे ख़बर आहे त मुंहिंजो को पुछाणो न आहे, मुंहिंजी का ज़िमेवारी न आहे, मां फलाणे वक़्तु सुम्हंदुसि खाईंदुसि, मुंहिंजी इहा ज़िमेवारी। इंसान में अगरि इहो एहसास न हूंदो, खाइण पीअण सुम्हण नस्ल वधाइण, ॿियो को कमकार कोन्हे, ॿियो को कमकार नाहे। जी साईं। पर इंसान खे अल्लाह तबारक व ताला ज़िमेवारी क़बूल करण वारो बणायो। अगरि असां क़ुर पाक में ग़ौर कयूं, अल्लाह तबारक व ताला क़ुर पाक में इरशाद फ़रमायो जंहिंजो मफ़हूम आहे त असां ज़मीन ऐं आसमान खे पंहिंजूं अमानतूं ॾिनियूं, उन्हनि इन अमानतुनि खे क़बूल करण खां इनकार करे छॾियो, पर इंसान उहो आहे जंहिं इन अमानतुनि खे क़बूल कयो। वाह! इहा असांखे एहसास ज़िमेदारी ॿुधाए थी त अल्लाह तबारक व ताला बि इंसान खे इन लाइक़ु सम्झो जो इनखे ज़िमेवारी ॾिनी वञे ऐं इन इंसाननि में अक्सरियत उहा हूंदी जेकी इन ज़िमेवारी खे पूरी कंदी, पर कुझु फ़र्द अहिड़ा हूंदा जेके इन ज़िमेवारी खे पूरा न कंदा, पर जेके एहसास ज़िमेवारी रखनि था उहे अहिड़े फ़र्दनि खे सम्झाईंदा त तव्हांखे बि एहसास ज़िमेवारी रखणु घुरिजे। सो अल्लाह तबारक व ताला इंसान ते उन जे मुआशिरे जे हवाले सां, उन जी ज़िंदगी जी हवाले सां कई ज़िमेवारियूं रखियूं आहिनि। एहसास ज़िमेदारी मतिलबु माण्हू ते जेका शइ लाज़िम आहे या माण्हू पंहिंजे पाण ते जेका शइ लाज़िम कई आहे उनखे पूरो करणु, उनखे पूरे करण जो एहसासु। हाणे मुफ़्ती साहिबु हिकिड़ो सुवालु पैदा थो थिए पियो, असांजे मुआशिरे में केतिरा ई अफ़राद अहिड़ा असांखे नज़र ईंदा जेके सॼो ॾींहुं कुझु कोन था कनि पिया, घर वारा परेशान आहिनि, इन्हनि खां बेज़ार थी विया आहिनि, ज़िमेदारी जो अहसासु न आहे, सॼी राति जागनि था इंटरनेट ते मोबाइल ते, सुबुह जो उथणु सुबुह त थींदी न आहे हुनजी। मां हिकु तइदादु अथव अॼु जे नौजवाननि जी, अॼु जी नसलुनि जी, जो जंहिंजे मुक़दर में सुबुह आहे ई न। जॾहिं त मौला अली करमल्लाहु वजहहु जन इरशाद फरमायो त सिज जे निकिरण खां अॻु में तव्हां बेदार हुजो। असां वटि सिज निकिरण वारो तसवुर ई बदकिस्मती सां ख़तमु थींदो थो वञे पियो। त अहिड़े माण्हू खे जेको सॼी राति जागे सुबुह ताईं, वरी सुबुह जो नमाज़ पढ़ण खां बग़ैर सुम्ही पवे, वरी वञी शाम जो उथे, हिन सॼी दुनिया कमकार करे फ़ारिग थी करे घर पहुचे ऐं हीअ हमरा हाणे उथे थो पियो। अहिड़े माण्हू खे ज़िमेदारी जो अहसासु ॾियारिजे कीअं? कहिड़ी अहिड़ा उपाउ वरिता वञनि जो इन्हनि ग़ैर ज़िमेदार माण्हुनि खे ज़िमेदारी जो अहसासु ॾियारे सघिजे? साईं ॾिसो, सभ खां वॾी शइ जेकी आहे उहा त आहे तरबियत औलाद। अगरि वालिदैन पंहिंजी औलाद जी सही नमूने तरबियत कनि, दीन जा जेके तक़ाज़ा आहिनि उन मुताबिक़ तरबियत कनि, त
इहा शिकायत तमामु घटि थी वेंदी। असांजे लाइ जेकी शइ मशाले राह या असांखे जंहिं ते हलणु घुरिजे उहा क़ुरान शरीफ़, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़रमान, अहादीस मुबारका ऐं असांजे बुज़ुर्गनि जा अमल आहिनि। अगरि असां इन शयुनि खे इख़्तियार कयूं ऐं इहे शयूं आवाम में ॿुधायूं, या जेको शख़्स जंहिंजो तव्हां चयो त उहो अहसास ज़िमेदारी नथो रखे, उनखे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाई वेंदी, अलाह जी रहमत खां उमेदु आहे त उहा इन ॻाल्हि खे क़बूल कंदो। बिल्कुलु, त सम्झायो त ईमान वारनि खे सम्झाइण फ़ाइदो ॾींदो आहे। बिल्कुलु, त उनखे अहसन अंदाज़ में सम्झाइणु, अहिड़े अंदाज़ में सम्झायो वञे जीअं अल्लाह पाक इरशाद फरमायो, उदउ इला सबील रब्बिका बिल हिकमती, अल्लाह तबारक व तआला जी राह जी तरफ़ सॼो दानाईअ सां, वल मौइज़तिल हसनती, बहितरीन गुफ़्तगू सां, वजादिलहुम बिल्लती अहसन, जेकॾहिं मुजादिले जी कंडीशन में अचे त बि उनखे अहसन अंदाज़ में करियो। त इहे सभु शयूं सेखारनि थियूं पयूं त पंहिंजे औलाद जी तरबियत, पंहिंजे बचड़नि जी, पंहिंजी नई नस्ल जी सुहिणे अंदाज़ में ऐं अहसन अंदाज़ में। नाज़रीन, टॉपिक इहो हली रहियो आहे, इन ते गुफ़्तगू कंदासूं इंशाअल्लाह तबारक व तआला। हींअर वक़्तु थियो आहे नंढड़ी साहीअ जो। अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी जो हीउ प्रोग्राम रोशनी जी वाट। असां इजो था वापसि वरूं। मोस्ट वेलकम नाज़रीन, तमामु सामीन नाज़रीन खे हिकु दफ़ो वरी भलीकार सिंध टीवी जो प्रोग्राम रोशनी जी वाट। ऐं असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे तमामु ज़बरदस्त ऐं ज़बरदस्त इन जे करे बि जो असां वटि जेको महिमान आहे उहो बहितरीन आलिम दीन आहे। हर ॻाल्हि खे अल्लाह जे करम सां हू खोले करे सम्झाइनि था पिया। अचो त इन मौज़ू ते वधीक गुफ़्तगू करियूं। मुफ़्ती साहब, अर्ज़ु इहो आहे त कुझु माण्हू जेकॾहिं औलाद उन जी ज़िमेदारी पूरी नथी करे पई, या घर में को फ़र्द अहिड़ो आहे जेको ज़िमेदारी जो अहसासु नथो करे, उनखे जेकॾहिं उहो प्यार सां सम्झाए थो, पोइ बि उहो नथो सम्झे पियो, पोइ हू उन ते जेकॾहिं सख़्ती करे थो, मार कुट करे थो, छा इन सां इस्लाह थींदी या वधीक बिगाड़ पैदा थींदो? साईं, कुझु लिहाज़ सां अगरि मार जी शरीयत बि इजाज़त ॾिनी आहे, पर इहो हिकिड़ो ज़ाब्तो क़ानून आहे दुनिया जो त जंहिं शइ में वाध थी वञे उहा शइ नुक़सानु ॾींदी आहे। सो अगरि मार जी ज़रूरत बि पए थी, शरीयत में अहिड़ा मौक़िया मौजूदु आहिनि जो मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे वक़्ती तौरु अगरि अहिड़ी शइ आहे जंहिंमें शरई मुखालफ़त आहे, तादीब करे थो सघे। तादीब जो मतिलबु आहे त पुठी ते हिकु या ॿ चमाट हणी थो सघे। ईअं ई पीउ औलाद खे सम्झाए त एतिरो करे थो सघे, पर उन जा बि हुदूद कुयूद आहिनि। चेहरे ते नथो मारे सघे, शदीद ज़ुल्म न हुजे। ठीकु आहे। इन सां गॾोगॾु इहो बि ख़्यालु रखिणो आहे जो असांजे क़ानूनी तौरु बि एतिरी शदीद मार जंहिंमें उन जो को उज़ुव तलफ़ थी वञे या उनखे को ज़ख़्म पहुचे, इन जी त हूअ बि इजाज़त न आहे, शरीयत बि इन जी इजाज़त नथी ॾे। सो अगरि ईअं आहे बि त उहा बि मार अहिड़ी हुजे जंहिंमें इस्लाह मक़सूदु हुजे। असां वटि असुल में थींदो छा आहे जो अवलनि त सम्झाणी घटि हूंदी आहे, मार घणी हूंदी आहे। ऐं अगरि उहा मार ॾियनि बि त उन में इस्लाह जो जज़्बो घटि हूंदो आहे। पंहिंजी घणे क़दुरु अना अची वेंदी आहे त मां पीउ आहियां, इन मुंहिंजी ॻाल्हि छो न मञी। या उस्ताद शागिर्द खे मारे थो त मां, या मुड़ुसु ज़ाल खे मारे थो त उहो इहो थो सोचे त हिन मुंहिंजी, हालांकि अगरि उहा हिन में इहा नियत करे इस्लाह जी जो मां हिन खे सम्झायां थो ऐं मां हिन मार में सिर्फ़ु एतिरो थो चाहियां इहे सम्झी वञे त माण्हू में अज़ ख़ुदि इहो जेको माण जो जज़्बो आहे उहो घटि थी ईंदो। सो उन में उहो ज़रूरत जेतिरो माण आहे ओतिरो करे सघंदो। पोइ बि माण इहो सिर्फ़ु हिकिड़ो सम्झण जे चोर, पर जेको मूं तजुर्बो कयो आहे, मार कंहिं बि शइ जो हल न आहे। मार हिकिड़ो फ़ुक़ाए किराम आलिम सगोरनि इंतिहा दर्जे में वञी चयो, न त असुल शइ आहे सम्झाणी। ऐं हिकु ॿ अफ़राद थी था सघनि, पर अल्लाह तबारक व ताला हर शख़्स, हर माण्हूअ जो ज़हन अहिड़ो ठाहियो आहे जो उनखे अगरि मिठी ॿोली में सही अंदाज़ में सम्झायो वञे, ऐं सम्झाणी हिकु ॿ दफ़ा न हुजे, अगरि उनखे बार बार सम्झायो वञे, नेठि उनखे अहसासु थींदो त मां ग़लती कयां थो, मूंखे ही माण्हू सम्झाए रहियो आहे, या हीउ मुंहिंजो पीउ आहे, या हीउ मुंहिंजो उस्तादु आहे, हिन केतिरा दफ़ा मूंखे सम्झायो आहे मां नथो मञां। इंसान जो जेको ज़मीर हूंदो आहे न, भले इंसान केतिरो गुनाहगार कुझु हुजे, उहो ज़मीर कहिड़े न कहिड़े टाइम उनखे चोट ज़रूरु कंदो आहे। सो इन जे करे बहितर इहो आहे, ऐं हुजण बि इहो घुरिजे जो बार बार सम्झाइजे। बार बार तव्हां सम्झाईंदव, ऐं
शरीयत जेतिरो इख़्तियार ॾिनो आहे माण्हू ओतिरो इस्तेमालु करे। शरीयत इख़्तियार इहो ॾिनो आहे त जेतिरी तव्हां ते ज़िमेवारी अचे थी तव्हां ओतिरी ज़िमेवारी विझो। जॾहिं तव्हां पंहिंजी ज़िमेवारी खे उन ज़िमेवारी खां वधीक इस्तेमालु कंदव, ज़ाहिरी ॻाल्हि आहे साम्हूं बि इंसानु आहे। इंसान जी फितरत क़ुरान पाक में ॿुधाई वई जंहिंजो मफ़हूम आहे त इंसानु जल्दबाज़ आहे। जॾहिं तव्हां इस्लाह में जल्दी कंदव त हू बि ज़िद करण में जल्दी कंदो, पर जे तव्हां इस्लाह करण में देरि कंदव, आहिस्ता आहिस्ता सम्झाईंदव। असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे ॾिसूं। फ़तह मक्का कॾहिं थी? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूअत पंहिंजी 40 साल जी उमिरि में कयो, पर फ़तह मक्का सन 8 हिजरी में थियो, यानी जॾहिं तक़रीबन नबी करीम अलैहिस्सलाम 60 या 61 साल जा, तॾहिं वञी मक्को शरीफ़ फ़तह थियो जिथे नबी करीम अलैहिस्सलाम जी विलादत थी। यानी 20 साल नबी करीम अलैहिस्सलाम इन ॻाल्हि ते सबुर कयो जो मुंहिंजो आबाई वतन जेको आहे इस्लाम जो कलो बणिजी वञे। इहो ई तदरीज वारो अमल असांखे सम्झाए थो त हर शइ जे अंदरि आस्ते ऐं मुस्तक़िल। कुझु ईअं बि थींदो आहे जो 2-3 दफ़ा सम्झाइनि चवां त हाणे हीउ सम्झंदो ई न, उनखे छॾे ॾींदा आहिनि। ईअं बि न हुजे, जेको अमल थोरो हुजे पर इस्तक़ामत सां थिए उहो कॾहिं न कॾहिं फ़ाइदो ज़रूरु ॾींदो। मुफ़्ती साहब, कंहिं मुफ़क्किर जो कौल मुंहिंजे ज़हन में अची वियो त घणी सख़्ती गुमराह कंदी आहे ऐं घणी नरमी बेहया कंदी आहे। जी जी, त यानी कि घणी नरमी बि न हुजे ऐं घणी सख़्ती बि न हुजे, बिल्कुलु मोतदिल रस्तो। इस्लाम असांखे एतदाल सेखारे थो, विच थराई सेखारे। मशहूर हिकिड़ो कौल आहे, अगरचे हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जे ॾांहुं बि उनखे मनसूब कयो आहे। घणेई कौल अहिड़ा आहिनि जेके हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जी तरफ़ मनसूब आहिनि। ज़रूरी न आहे त उहे उन्हनि जा कौल हुजनि, पर उहा हिकिड़ी हिकमत ते मबनी ॻाल्हि ज़रूरु आहे। अगरि उहा हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जो फ़रमान न बि हुजे त बि उहा हिकमत वारी ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि त तव्हां एतिरो बि कंहिंजे लाइ मिठो न थी वञो जो उहो तव्हांखे खाई वञे, ऐं एतिरो बि कोड़ो न थियो जो तव्हांखे उहो खाई न सघे। मुकाशिफतुल क़ुलूब में इमाम ग़ज़ाली रहमतुल्लाह अलैह हज़रत आदम अलैहिस्सलाम जो कौल शीस अलैहिस्सलाम जे लाइ लिखियो आहे त आदम अलैहिस्सलाम पंहिंजे पुटु शीस अलैहिस्सलाम खे जेका नसीहत कई हुई उन में इहे जुमला हुआ त पुट एॾो कौड़ो न थी वञजांइ जो माण्हू पुछलाए छॾी ऐं एॾो मिठो न थी वञे जो माण्हू गिही वञे। मूं इहो पढ़ियो, 9 नसीहतूं हुयूं, उन्हनि मां जा 2 इहे बि हुयूं। सो माशाअल्लाह मुफ़्ती साहब तमामु बहितरीन अंदाज़ में तव्हां सम्झायो पिया त अहादीस मुबारका में ज़िमेदारी जे एहसास जे मुतालिक़ छा फ़रमायो वियो? साईं, हूअं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी ज़िंदगी असांजे लाइ एहसास ज़िमेदारी खे सम्झण जे लाइ अमली नमूनो आहे। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां जेको बि अमल ॾिसूं उन में असांखे एहसास ज़िमेदारी नज़र ईंदी। पर मां हिकिड़ी सही मुस्लिम शरीफ़ जी हदीस तव्हांजे साम्हूं पेश कंदुसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला हिकिड़ी ख़ुसूसियत ॾिनी, जवामिउल कलिम। मतिलबु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गुफ़्तगू जा अल्फाज़ थोरा हूंदा पर उन जी माना एतिरी घणी आहे जो जिल्दनि जा जिल्द किताब जा भरिजी वञनि। यानी कि समुंड खे हिकिड़े गिलास में बंदि कजे। माशाअल्लाह। मुस्लिम शरीफ़ जी हदीस आहे, उहा असांजी वाज़े तौर इन में रहनुमाई करे थी। नबी करीम अलैहिस्सलाम फरमायो, अला कुल्लुकुम मसऊलुन, ख़बरदार तव्हां मां हर हिक जे खां उन जे मातहतनि जे बारे में पुछा जी। इहा हिकु हदीस आहे। हिन में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिसाल ॾिना, फल अमीरु अलन नासी राइन फहुव मसऊलुन अनहु। जंहिंखे माण्हुनि ते हुकुमरान निगरान मुक़ररु कयो वियो उन खां उन जे माण्हुनि जे बारे में पुछा थींदी। अच्छा, हाणे जेको बि जंहिं डिपार्टमेंट जो हेड आहे बिल्कुलु उन खां उन जे हर हिकु मातहत जे बाबति हर हिकु मातहत जे बारे में त उन जेको आहे उन सां कहिड़ो सलूक रखियो ऐं उहो जेको कमु करे पोइ हिन जी उन ते नज़र हुई या न हुई। इन को ईअं कन लटार करे छॾे त यार करे थो त मुंहिंजो कहिड़ो कमु आहे, पंहिंजो पाण ॼाणे, त इहो बि एहसास ज़िमेदारी जे ख़िलाफ़ आहे। बिल्कुलु। अॻिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फर्रजुलु राइन अला अहली बैतिही। मुर्स पंहिंजे घर वारनि ते निगरान आहे ऐं उन खां उन जे घर वारनि जे बाबति पुछा कई वेंदी। वल मरअतु राइयतुन अला बालिहा व वलदी। ज़ाल पंहिंजे मुड़ुस जे घर जी निगरान आहे, उन जे औलाद जी निगरान आहे, इब्तिदाई तरबियत वालदा ई ॾींदी आहे, उन खां उन जे बारे में पुछा कई वेंदी। ऐं ख़ादिम पंहिंजे मालिक जे माल में निगरान आहे, उन खां उन जे मतिलबु आका जे माल जे बारे में पुछा कई वेंदी। जंहिं ते उनखे ड्यूटी ते सिपुर्द कयो आहे त उन जे बाबति उन खां पुछा। हाणे इहे टे चार मिसाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु फरमाए, सम्झो सॼे ज़िंदगी जे शोबनि खे इन में जमा करे छॾियो।
जॾहिं हुक्मरानी वारो मसइलो अचे, हुक्मरानी जे अंदरि इहे बि अची विया जेके सूबनि जा गवर्नर हूंदा आहिनि, सदर थींदा आहिनि, वज़ीर आज़म थींदा आहिनि, या अस्करी क़ियादत जेकी हूंदी आहे, इहे सभु सम्झो अमीर थी विया ऐं इन्हनि जे तहत इन्हनि जे मुल्क जी रिआया थी अचे। अगरि असां घर जे माहौल खे ॾिसूं, इहे त मुल्की सतह ते थी विया। घर जे माहौल ते अल्लाह तबारक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुड़ुस खे बि अलॻि हाकिम मुक़ररु फरमायो ऐं ज़ाल खे हुन जी ज़िमेदारी जे हिसाब सां निगरान मुक़ररु कयो। ऐं अगरि असां दफ़्तरी हवाले सां ॾिसूं या ॿियनि बि कंहिं ज़िमेदारियुनि सां ॾिसूं त आके अॻिते जेको ग़ुलाम जे या ख़ादिम जे हवाले से आहे। मतिलबु त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु शोबाए ज़िंदगी खे इन हदीस पाक में जमा करे एहसास ज़िमेदारी ॿुधाई आहे। हर हिक खां उन जी ज़िमेवारी जे बारे में ज़रूरु पुछा कई वेंदी। तमामु बहितरीनु साईं, माशाअल्लाह। ऐं अगरि असां इन खे वधीक खोले बयानु कयूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुड़ुस जी पंहिंजी ज़ाल जे लाइ छा हुकूक आहिनि, ज़ाल जा पंहिंजे मुड़ुस ते छा हुकूक आहिनि, औलाद जे बारे में छा आहिनि, इन खे वाज़े अंदाज़ में बयानु कयो। बुज़ुर्गान दीन रहिमहुमुल्लाहिल मुबीन जे मुतालिक़ को अहिड़ो वाक़ियो मुंहिंजे ज़हन में अचे जेको उन्हनि एहसास ज़िमेदारी जे मुतालिक़? साईं तमामु वाक़िया आहिनि, तमामु घणा। अगरि असां पढ़ूं या उहे ॿुधूं, अहिड़ा वाक़िया आहिनि जो असांजी अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी अचनि जो असांजे बुज़ुर्गान दीन में कहिड़ो एहसास ज़िमेदारी हो। इस्लाम जा ॿिया ख़लीफ़ा हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु, जन जो नालो अहिड़ो नालो आहे जॾहिं मतिलबु दुश्मननि जे साम्हूं वतो वेंदो त दुश्मननि खे ॾकणी तारी थी वेंदी। पाण रज़ी अल्लाह अन्हु अहिड़ा जलील क़दर ख़लीफ़ा आहिनि। हिकिड़ी तरफ़ पाण जो जलाल मशहूरु हो त हुक्मरानी जे अंदरि वॾा सख़्तु आहे, पर ॿीअ तरफ़ तव्हां उम्मत ते नरमी ॾिसो ऐं उन्हनि जी एहसास ज़िमेदारी। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह अन्हु जो मामूल हो जो जॾहिं राति थींदी उहे मदीने पाक जी गलियुनि जो गश्त कंदा, घुमंदा त मूंखे हिन उम्मत ते ख़लीफ़ो बणायो वियो आहे। ईअं न थिए हिननि खे का तकलीफ़ हुजे, सुभाणे बरोज़े क़यामत उमर खां पुछा थिए त तुंहिंजी जेको आहे रिआया जे अंदरि तुंहिंजे मातहत ही फ़र्दु हिन खे तकलीफ़ ई तो उन जे जेको आहे उन तकलीफ़ खे हल छो न कयो। हज़रत उमर फरमाइनि था, मां जॾहिं हिकिड़ी जाइ तां गुज़रियुसि त हिकिड़े घर में मूंखे ॿारनि जे रोअण जो आवाज़ु आयो। मां उन घर में वियुसि, ॾिसां थो ॿार रोअनि था ऐं औरत पंहिंजे भर सां जेको आहे हांडी देगिड़ो जेको आहे उहो लकड़ियुनि ते तयारु करे रखियो आहे। मूं उन खां पुछो त हिन में छा आहे? चए मुंहिंजा ॿार बुख खां रोअनि था, मूं वटि कुझु खाइण पीअण लाइ न आहे, इन लाइ मूं हिन में मिड़ई पाणी उॿारे छॾियो आहे त जीअं हिननि खे लॻे खाधो रधे थो पियो त इन जे करे मथां ई पोइ सुम्ही रहनि। हज़रत उमर रज़ी अल्लाह अन्हु जे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया। पाण रज़ी अल्लाह अन्हु पाण पंहिंजे घर विया, उतां हिकिड़ो बोरो खयूं जंहिंमें जव हुई ऐं जंहिंजे अंदरि जेको आहे छुआरा हुया ऐं कुझु ॿियो खाइण जो सामान हो, पंहिंजे कंध ते खयूं। हालांकि उन्हनि जे ग़ुलाम असलम चयो त साईं मूंखे ॾियो, तव्हां छो था खणो? जे ख़लीफ़ो मां आहियां, ज़िमेवारी बि मूं ते आहे। पंहिंजे कंध ते खणी ओॾे विया, पंहिंजे हथनि सां खाधो रधो अथऊं, ॿारनि खे खारायूं, पर जो ॿारनि ते ग़म जो निशान थी वियो, ग़मगीन थी विया, रोअनि पिया। पाण पोइ फ़ौरन पंहिंजे घर न विया, ॿारनि सां वेही रहिया। असलम फरमाइनि था जेके पाण जे ग़ुलामनि मूं ॾिठो त हज़रत उमर लॻनि ई न पिया, ख़लीफ़ा लॻनि ई न पिया, हिकिड़ा आम इंसान पिया लॻनि, ॿारनि सां बिल्कुलु घुली मिली विया। एसि ताईं जो ॿार खिलणु लॻा, तॾहिं पाण उतां रवानो थिया। पाण फरमायो त मूं इहो गवारा न कयो, इहो न सोचियो त अगरि मां हितां हलियो वञा, हिननि खे रोईंदे हालत में छॾे हलियो वञा त हिननि जो छा थींदो, तॾहिं मूं हिननि खे खिलायो। माशाअल्लाह। इहो वाक़ियो केतिरो मतिलबु अगरि असां हिन खे वाक़ियतनि गौर सही त मूं बयानु कयो, अगरि असां किताब में पढ़ूं वाक़ियतनि, मां जॾहिं पढ़ां पोइ मुंहिंजे अखियुनि मां ॻोढ़ा निकिरी आया। अगरि अॼु असांखे अहिड़ा हुक्मरान नसीब थियनि ऐं असांखे अहिड़ी रिआया खे बि घुरिजे सब्र करे, हुननि बि केतिरो सब्र कयो। अगरि इहे ॿई शयूं थी वञनि त इस्लाम हिकिड़ो बहितरीनु मज़हब आहे ऐं उहो मुल्क इंशाअल्लाह अज़्ज़ वजल तरक़ी कंदो। ॾिसो मुफ़्ती साहब, हाणे असां वटि चकर इहो आहे न त हर शख़्स ॿिए खे सुधारणु चाहे थो। बिल्कुलु। रिआया चवे थी पई त हुकुमरान असांखे सही न आहिनि मिलिया, हुकुमरान जी शिकायत असांखे रिआया सही नथी मिले पई। आख़िर हिक ॿिए ते तनक़ीद कई थी वञे पई, इन जो हल कीअं थिए? आख़िर अहिड़ो को तरीक़ो जंहिंसां हुकुमरान बि ॻाल्हि पंहिंजी ज़िमेदारी पूरी कनि ऐं रिआया जेकी आहे, जेकी क़ौम आहे, उहा ई पूरी करे। अहिड़ी का तजवीज़, अहिड़ी का सलाह? साईं अहिड़ी सलाह त इन जी वाज़े आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे, चवंदा आहिनि मशहूरु चवणी आहे त ताड़ी ॿिन्ही हथनि खां वॼंदी आहे।
हिकिड़ो ॿिए में ख़ामी कढे, ॿियो जेको आहे पहिरें में ख़ामी कढे त कॾहिं बि इस्लाह मुआशरा न थींदी। मुआशरो सिर्फ़ु रियाया जो बि नालो न आहे माण्हुनि जो, ऐं मुआशरो सिर्फ़ु हुकुमराननि जो बि नालो न आहे। इन्हनि ॿिन्ही जो जेको मजमू आहे, इन्हनि जो पाण में जेको ताल्लुक़ आहे, इहो मुआशरो आहे। सो हर हिकु जॾहिं ॻाल्हि उते ई थी अची वञे, जॾहिं हर हिकु पंहिंजी एहसास ज़िमेदारी सम्झंदो, अवाम पंहिंजी एहसास ज़िमेवारी सम्झंदी, हुकुमरान पंहिंजी एहसास ज़िमेवारी सम्झंदा, ती मुआशरो इंशाअल्लाह अज़्ज़वजल सही तरीक़े सां कामयाबी में इंशाअल्लाह अज़्ज़वजल अॻिते वधंदो। अच्छा मुफ़्ती साहब, हाणे हिकिड़ो सुवालु आहे त अक्सर असां वटि हीअ हालत आहे जो मर्द सुबुह जो पंहिंजे घरां निकिरे थो कमकार जे लाइ, इन बचड़नि जे लाइ, रोज़गार कमाइण जे लाइ, शाम ताईं वापसि वरे थो। इन शाम जो वापसि वरे थो त हू वरी थोरो बसि वेंझी सेंझी तयारु थी वरी निकिरी थो वञे घर खां, इहो सोचे करे तयारु मां दोस्तनि खे टाइम ॾियां, कचहरियूं कयां, घुमां फिरां, मां बि ज़िंदा इंसान आहियां, कुझु न कुझु करे वठां, पोइ जॾहिं मोटे थो त ॿारड़ा सुता पिया आहिनि। त हाणे अहिड़े हवाले सां जेकॾहिं मर्द जो इहो कैरेक्टर हुजे त बचड़नि जी तरबियत कंहिंजे हवाले, छा इहो अमल सही आहे त हू कमकार खां मोटी अची करे वरी छड़ो वेंझी सेंझी नई ड्रेस, नवां कपिड़ा पाए करे हलियो वञे, या उनखे घुरिजे त पंहिंजे बचड़नि जी तरबियत जी ख़ातिर कुझु वक़्तु पंहिंजे ॿारनि सां वेही कचहरी वारो माहौल ठाहे, या इन सां हुनजी इज़त घटि थींदी त ॿारनि सां कचहरी कंदो त यार कीअं हलकड़ो थी पवंदो, या इहा शइ ज़रूरी आहे। इन मां जेको असांजे लाइ इस्लाम छा तालीम ॾिनी आहे उनजी वज़ाहत फरमायो। साईं ॾिसो, बिल्कुलु इस्लाम इन जी तालीम ॾिनी आहे, ऐं आलिम सगोरा फरमाइनि था त ॿारु जेको हूंदो आहे न, ॿारु उनखे नंढपिण में जेकी नसीहत कई वई, ॻाल्हि सम्झाई वई, सम्झो उहा उन जे लाइ पथर जी लकीर आहे। सो ॿारु असांजे मामूलात खे ॾिसे थो। जंहिं शख़्स जी तव्हां मिसाल ॾिनो, जॾहिं उहो शख़्स पंहिंजी औलाद सां इहो रवैयो करे थो, सुभाणे जॾहिं उनजी औलाद वॾी थींदी, उहा बि पंहिंजे औलाद सां इहो ई रवैयो कंदी। नतीजो छा थींदो, जो मुआशरे में बिगाड़ जो बिगाड़ ई पैदा थींदो। हिन पंहिंजे नसुल खे न संवारियो, हिन जो जेको नसुल अॻिते वधियो उहो पंहिंजे नसुल खे हिन जे करे न संवारींदो, असांजे पीउ त असांखे टाइम न ॾिनो। सो वाज़े ॻाल्हि आहे, टाइम मैनेजमेंट बि इहा ॻाल्हि ॿुधाए थी त माण्हू पंहिंजे टाइम खे मैनेजमेंट करे। असल में मसइलो इहो थो थिए, असां अगरि कम में लॻूं था त रुॻो कम में, मतिलबु हर शइ में वात थो थी वञे। दोस्तनि ॾे वञूं था त कलाकनि जो कलाकु ॿाहिरि आऊं, पर जे अगरि इहा ई शइ टाइम मैनेजमेंट जे तौर जे हुजे, जो कुझु वक़्तु दोस्तनि खे ॾिजे, कुझु वक़्तु पंहिंजे कम खे ॾिजे, कुझु वक़्तु पंहिंजे घर वारनि खे, घर वारनि खे ॾियणु ज़रूरी आहे। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल हो, इहा ई ॻाल्हि असांजे साम्हूं अचे थी। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तक़रीबन जॾहिं मतिलबु हिकिड़ो उन टाइम वक़्तु न हो, टाइम थी वियो आहे ब्रेक जो। जी जी, इहो महबूबन करीम अलैहिस्सलाम जो जेको मामूल आहे, इहो असां ब्रेक खां मोटी अची करे ॿुधंदासूं। नाराज़ न थिजो, असां ब्रेक जो टाइम थी वियो आहे। नाज़रीन, हींअर वक़्तु थियो आहे नंढड़ी साहीअ जो, ऐं अवां ॾिसंदा रहो सिंध टीवी, प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। असां इजो था वापसि वरो। भलीकार नाज़रीन, तमामु ज़बरदस्त गुफ्तगू ऐं हिकिड़ो बहितरीन टॉपिक आहे। जेकॾहिं अवां गौर सां ॿुधो या ॾिठो न, यकीन करियो तव्हां सिंध टीवी जी समूरी सत खे दुआऊं ॾींदो त वाक़ई तव्हां बहितरीन तरबियती प्रोग्राम जेको रिथियो आहे, जेको असांजे आॾो पेश करियो था, असां बिल्कुलु इन शइ जी तरफ़ तवजो न पिया कयूं। वाक़ई ही रोशनीअ जी वाट आहे। मुफ़्ती साहब, अवां नबी करीम अलैहिस्सलाम जे मामूल बाबति इरशाद फरमायो पिया। जी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मामूल हो जो फजर जी नमाज़ जॾहिं पढ़ंदा। हाणे इहा ॾिसो, तव्हां जेकी कुझु पहिरियों ॻाल्हि कई उहा बि अचे थी त अॼुकल्ह जवाननि जी छा हालत आहे, जो राति जेकी सुम्हण लाइ ठही आहे उनखे उहा जाॻण में था गुज़ारिनि, ऐं सुबुह जंहिंमें माण्हू खे उथणु घुरिजे, बरकत वारो जेको वक़्तु आहे, इहो बि रिवायतुनि में सुबुह जो वक़्तु चवंदो आहे, अचो मुंहिंजी तरफ़, मां बरकत वारो वक़्तु आहियां, तिजारत जो वक़्तु आहे। बहरहाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं फजर जी नमाज़ पढ़ंदा, उन खां पोइ कुझु देरि मस्जिद में रहंदा। मस्जिद में रही करे सहाबा किराम सां मुलाक़ात कंदा। जॾहिं तक़रीबन सम्झो 9 साढे 9 जो वक़्तु थींदो त पाण पंहिंजे घर अंदाज़ो था हणूं। जी जी, जंहिंखे चाश जो वक़्तु चइबो आहे, पर उहो तक़रीबन इहो पंहिंजे घर तशरीफ़ वठी वेंदा, ऐं उते वञी करे जेके घर जा कमकार हूंदा उहे लाहींदा।
रिवायतुनि में अचे थो अगरि पंहिंजे नाल मुबारक चपल मुबारक खे सिबणो हूंदो उन में टाको हणणो हूंदो उहे पंहिंजे हथ सां हणंदा। घर जी सफ़ाई करणी आहे उहा पंहिंजे हथ सां कंदा। अगरि घर में ख़वातीन पाण जूं अज़वाज मुतहरात रज़ी अल्लाह अन्हा को कमु करे रहियूं आहिनि त उन्हनि जी मदद कंदा हुया। यानी इहो वक़्तु ज़ोहर खां पहिरियों ताईं इहो वक़्तु पाण पंहिंजे घर में ॾींदा ऐं घर जा कमकार कंदा। जॾहिं उन मां फारिग थींदा पोइ ज़ोहर जी नमाज़ लाहींदा, केलूलो फरमाईंदा पोइ ज़ोहर। इहा बि शइ असांखे ॿुधाए थी त असांखे कुझु वक़्तु जेको आहे पंहिंजी औलाद जी तरबियत लाइ पंहिंजे घर वारनि लाइ हा साईं। केलूला चइबो आहे मंझंदि जे आराम करण खे। इन में निंड त ज़रूरी न आहे, बसि इहो आहे छो त माण्हू जेको छो त पहिरियों ते दौर में त फजर खां ई फजर जी नमाज़ पढ़ी तिजारत शुरू थी वेंदी, या अॼुकल्ह जीअं ॻोठनि जी ज़िंदगी आहे उहा बि ईअं ई हूंदी आहे। फजर में माण्हू उथी वेंदा आहिनि ऐं पंहिंजी ॿनी ॿारे में हलिया वेंदा आहिनि, कमकार कंदा आहिनि। त 11 ॿारहें ताईं आमतौर गर्मियुनि जे मौसम में तमामु घणी तपिश थी वेंदी आहे, गर्मी थी वेंदी आहे। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अमल हो, इन लाइ केलूला सुन्नत आहे। त कुझु देरि पाण तक़रीबन एसि ताईं जो सिज जे अंदरि थधाण पैदा थी वञे, इहो 2:30-3 बजे जो तक़रीबन वक़्तु हूंदो आहे। एतिरो वक़्तु पाण घर में हूंदा या त आराम फरमाईंदा या घर में ईअं ई जेको आराम फरमाईंदा। अल्लाह इस्तराहत आराम लेटण आहे बिस्तरे ते अचण आहे, जी हा, इहो अमल सुन्नत आहे, इहो अमल सुन्नत आहे। अच्छा, अगरि असां ॾिसूं साईं नियत जो फ़र्क़ु आहे। तक़रीबन इदारनि में 1 खां 2 ताईं 12:30 खां 1:30 ताईं नमाज़ जो ऐं मानी जो वक़फ़ो हूंदो आहे। त उहो वक़फ़ो आमतौर छा कंदा आहिनि, या त ॿाहिरि हलिया वेंदा आहिनि एम्प्लॉइज़ या पाण में गपशप कंदा आहिनि। अगरि उहो सुन्नत जी नियत सां थोरी देरि आराम कंदा उहा उन्हनि जी सुन्नत इन सां भला केलूला करण जी बि का फ़ज़ीलत आहे, को इन जो अजर आहे? साईं केलूला करण जी फ़ज़ीलत जे हवाले सां त इहो ई आहे त इहा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे। बाक़ी वधीक हाणे फ़िलहाल मुंहिंजी नज़र में न आहे। माशाअल्लाह सुन्नत ई काफ़ी आहे। नबी करीम अलैहिस्सलातु जन जी सुन्नत जेका आहे उहा असांजे लाइ बहितरीनु अमली नमूनो आहे। नबी करीम अलैहिस्सलातु जन जी ज़ात अक़दस असांखे जेको तालीम ॾिनी आहे असांजे लाइ बहितरीनु मशअल राह आहे। मुफ़्ती साहब, ज़िमेदारी पूरी न करण जी सज़ा छा आहे? साईं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस पाक में इरशाद फरमायो, बुखारी जी बि अहिड़े मफ़हूम जी रिवायत आहे, मुस्लिम शरीफ़ में बि आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जंहिं शख़्स खे का ज़िम्मेवारी ॾिनी वई, मफ़हूम तो अर्ज़ु कयां, जंहिं शख़्स खे का ज़िम्मेवारी ॾिनी वई ऐं उन पंहिंजे मातहत अफ़राद सां उन ज़िम्मेवारी खे पूरो न कयो, उन खे धोखो ॾिनई, उन ज़िम्मेवारी खे पूरो न कयईं, त उन शख़्स ते जन्नत हराम आहे। केॾा सख़्त लफ़्ज़नि जो अहिड़े शख़्स ते जन्नत हराम आहे। सो इहा ॻाल्हि ॿुधाए थी त अगरि को शख़्स पंहिंजी ज़िम्मेदारी में कोताही थो करे, उन में अहसास ज़िम्मेवारी न आहे, जन्नत जे हराम हुजण जी नबी करीम अलैहिस्सलाम वहीद ॿुधाई। असां अगरि क़ुरान पाक पढ़ूं था, क़ुरान पाक जे अंदरि नबी करीम अल्लाह तबारक व तआला मोमिननि जा 10 शान बयानु कया, जो मोमिननि जा 10 शान आहिनि, जाथां 8 सिपारो शुरू थो थिए। उन में हिकिड़ो शान मोमिननि जो आहे, वल्लज़ीना हुम लिअमानातिहिम व अहदिहिम राऊन, ऐं सचा मोमिन उहे आहिनि जेके पंहिंजी अमानतुनि ऐं पंहिंजे वादनि जो पास था कनि, उन खे पूरो था कनि। मुफ़स्सिरीन किराम जेके उलमाए किराम आलिम सगोरा तफ़सीर लिखंदा आहिनि, उन्हनि इन आयत जो तफ़सीर लिखियो त हिते अमानत मां मुराद सिर्फ़ु दीन जी अमानत न आहे, बल्कि कंहिंखे को दुनियावी कमु सुपुर्द कयो वियो, उन में कोताही ॾेखारी त उहो पको मोमिन न आहे। छो त मोमिन जो शान इहो आहे जो उहो पंहिंजी अमानत खे, उन खे जेको कमु ॾिनो वियो या उन जंहिंसां को एग्रीमेंट वाइदो कयो, मुआइदो कयो, उन खे पूरो करणु इहो मोमिन जो शान आहे। क़ुरान पाक में अल्लाह तबारक ताला इरशाद फरमायो, एहसास ज़िम्मेवारी अल्लाह तबारक ताला सम्झायो। इहा ई सूरह अल मोमिनून 8 सिपारे जी जेके सम्झो तक़रीबन 115 आयत आख़िर में वञी अल्लाह ताला फरमाए थो, जंहिंजो मफ़हूम आहे त छा इंसान इहो थो सम्झे जो असां इन खे बेकार पैदा कयो, छा इन खे असां ॾे मोटणो न आहे? इहे लफ़्ज़ छा था ॿुधाइनि जो अल्लाह तबारक व तआला असांखे एहसास ज़िम्मेवारी थो ॾियाराए। यानी कि इएं खणी चइजे त तव्हांखे जेको मोकिलियो वियो आहे त हिकु ज़िम्मेदारी ॾिनी वई आहे, बरोज़े हशर सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम। अल्लाह तबारक व तआला क़ुरान में इरशाद फरमायो त तव्हां खां हर हिकु नेमत जे बाबति पुछाणो थींदो, यानी औरत खां औरत हुजण जो पुछाणो थींदो, मर्द खां मर्द हुजण जो पुछाणो थींदो, रियाया खां रियाया हुजण जो पुछाणो थींदो, हुकुमरान खां हुकुमरान हुजण जो पुछाणो थींदो, सरदार खां सरदार
परहेज़गार हुजण जो पुछाणो थींदो। अला हादल क़यास जेको शख़्स मर्द हुजे, औरत हुजे, जवान हुजे, पोड़ो हुजे, उनखे जेका जेका ज़िम्मेदारी हथ ॾिना विया, हथनि जे बाबति क़यामत ॾींहुं अल्लाह ताला पुछंदो। अखियूं ॾिनियूं अल्लाह तबारक व तआला, इन जे बाबति अल्लाह तबारक व तआला क़यामत ॾींहुं पुछंदो। वात, नक, कन, दिमाग़, दिल, पेर, अलगरज़ जेका बि नेमत अल्लाह तबारक व तआला ॾिनी आहे, का बि फज़ूल न आहे। हर हिकु नेमत जे मुतालिक़ क़यामत वारे ॾींहुं पुछाणो थींदो। हाणे जेकॾहिं इंसान पंहिंजे पुछाणे वारे ॾींहुं जजमेंट डे जेको क़यामत वारो ज़िमेदारी जो अहसासु ॾियारण जे लाइ मां सुवाल करियां थो त जेकॾहिं कंहिं शख़्स दुनिया में सॼियूं नेमतूं माणियूं, माल बि हो, नौकरी बि हुई, औलाद बि हुई, घर बि हो, ज़हन बि सलामत, दिलि बि सलामत, मथे खां वठी पेरनि ताईं समूरा उज़वा बि सलामत आहे, करणु चाहे हा त वॾो कुझु करे सघे हा, न कयईं त बरोज़ हशर हुन सां छा वर्ताव कयो वेंदो? हथनि जूं पूरी न कयईं, अखियुनि जी पूरी न कयईं, ज़बान जी घुर्ज जेका बि हुई ज़िमेदारी पूरी न कयईं, क़यामत वारे ॾींहं सां छा वर्ताव कयो वेंदो? साईं ॾिसजनि, अगरि जंहिं बाबति तव्हां सुवाल कयो, जेकी शइ तव्हां पुछी, हर इंसान घटि में घटि पंहिंजी ज़ात ते त निगरान आहे। अगरि उहो घर वारो न आहे, उन जी ज़ाल न आहे, उन जी औलाद न आहे, त घटि में घटि जीअं तव्हां मिसाल ॾिना, उहो पंहिंजी ज़ात ते निगरान ज़रूरु आहे। उनखे उन जो नफ़्स, उन जा उज़वा उन जे हवाले कया विया जो तूं इन सां सही कमु कर। हाणे अगरि उन सां ग़लति कमु कयो त क़ुरान पाक में इहो मौजूदु आहे जो क़यामत जो जॾहिं ॾींहुं थींदो त इंसान जी ज़बान ते तालो लॻाए छॾिबो ऐं उन जा उज़वा उन जे ख़िलाफ़, बिल्कुलु उन जा उज़वा उन जे सूरह यासीन शरीफ़ में उन जा उज़वा उन जे ख़िलाफ़ गवाही ॾींदा त ए अल्लाह, हिन हथु चवंदो हिन मूंसां ही गुनाह जो कमु कयो, यानी हथु ॻाल्हाईंदो हथु। हाणे इहो त असां सोचूं था कीअं ॻाल्हाईंदो, छो त उहो आलम अहिड़ो आहे जंहिंखे असां हिन आलम ते क़यास नथा करे सघूं, अंदाज़ो न, पर इहो क़ुरान पाक में वाज़े हक़ीक़त आहे। पेर ॻाल्हाईंदा त हिन मूंसां हली करे ही गुनाह कयो, जिस्म जो हर हर हुज़वो, हर हर अंग ॿुधाईंदो हिन मूंसां ही गुनाह कयो, ऐं पोइ जेको गुनाह हूंदो अल्लाह तबारक व तआला जी मशीयत आहे उन गुनाह ते जेकी सज़ा ॾे। शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई रहमतुल्लाह अलैह फरमानो वहदहू ला शरीक लहू, ॿुधो ई न बोड़ा के तो कने न सुआ, जे घट अंदर घोड़ा गाड़ींदे घोड़ा जिते शाहिद थींदई साम्हूं, यानी हथ तुंहिंजा गवाह थींदा, पेर तुंहिंजा गवाह थींदा, अखियूं गवाहियूं ॾींदियूं, कन गवाही ॾींदा, तुंहिंजा साम्हूं वारी जेके शयूं आहिनि सभु क़यामत वारे ॾींहुं गवाहियूं ॾींदा, पोइ उते घोड़ा गाड़ींदे, ऐं उतां जी जेकी पछताओ आहे क़यामत वारे ॾींहुं जो, जॾहिं माण्हुनि खे नेमतूं मिलनि, मुफ़्ती साहिबु, कंहिंखे माउ जी ख़िदमत करण जो अजर मिलंदो, कंहिंखे पाड़ेसिरनि जो, कंहिंखे यतीमनि ग़रीबनि जी मदद करण जो अजर मिलंदो, कंहिंखे जेको आहे सो कंहिं ग़रीब मिसकीन जी मदद करण जो अजर मिलंदो, कंहिंखे हक़ सच ॻाल्हाइण जो अजर मिलंदो, कंहिंखे जेको आहे ग़ीबत खां बचण ऐं बचाइण जो अजर मिलंदो। उन महिल जॾहिं को कंगाल बीठो हूंदो त उनजी कैफ़ियत छा हूंदी? बरोज़ हशर जंहिं ज़िमेदारी पंहिंजी पूरी न कई, उनजी कैफ़ियत क़यामत वारे ॾींहुं सभु नबी बि ॾिसनि, वली बि ॾिसनि, ताबई बि ॾिसनि, औलिया बि ॾिसनि, अहल बैत बि हूंदा, रसूल बि हूंदा, तबा ताबईन, ताबईन, औलिया कामिलीन बि हूंदा, गुनहगार बि हूंदा, सभु ॾिसंदा। हिकिड़ो माण्हू के कचहरी में ज़लील थिए थो त केॾो परेशान थिए थो, पर जॾहिं सभिनी ॾाढो परेशान थिए त पोइ छा कैफ़ियत हूंदी? साईं इहो इन कैफ़ियत जो अंदाज़ो त माण्हू दुनिया में बि लॻाए थो सघे त असांखे जॾहिं दुनिया में ईअं थींदो आहे, शागिर्द पेपर ॾींदा आहिनि, ॿिया पास थिया हुजनि, हिकिड़ो फेल थियो हुजे, हिकिड़ो त उन जो रिज़ल्ट साम्हूं न अचे त उहो एतिरो पंहिंजे पाण खे गिल्टी मुजरिम तसवुरु न कंदो, पर जॾहिं पूरी क्लास में ख़बर पवंदी त फेल थियो आहे त उहा जेकी पंहिंजे पाण में उहा ज़िल्लत ऐं शर्म महसूसु कंदो आहे, उहो सम्झो त उहो ई ॿुधाए थो सघे। पोइ बि मुफ़्ती साहिबु मां अर्ज़ु करियां त इनखे वरी बि पक आहे त ॿिए साल मां एग्ज़ाम ॾेई सघां। बिल्कुलु नाज़रीन, क़यामत वारे ॾींहं खां पोइ क़यामत न आहे, बसि उहा ई क़यामत आहे। जेकॾहिं कुझु करिणो आहे त हाणे करे वठो, पंहिंजे अंदरि ज़िमेदारी जो अहसासु पैदा करियो। असांजे अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजी मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा, इन उमेद सां त अल्लाह तबारक व तआला चाहियो त सुभाणे अवां सां वरी नज़रुनि जी मुलाक़ात थींदी ऐं सुभाणे नए टॉपिक सां वरी हाज़िर थींदासूं। तंहिंजे करे अॼोके प्रोग्राम में शिरकत करण ते मुफ़्ती रज़ा मोहम्मद ख़ासकेली साहिब जो मां शुक्रिया अदा करियां थो। साईं तव्हां महिरबानी कई जो असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया, ऐं मां मोहतरम जनाब अब्दुल क़ादिर मलक साहिब जो बि थोरा हितो आहे जेके पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घणियूं कढी आया, ऐं तव्हां तमामु नाज़रीन सामाईन जी वॾी महिरबानी
इंशाअल्लाह तबारक व तआला सुभाणे मिलंदासूं। तेसीं ताईं आख़िर में नात थींदी। पंहिंजी मेज़बान अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादिरी खे इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम। नबियन में खुदा वट आ प्यारो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबियन में खुदा वट आ प्यारो या रसूल अल्लाह। अवां जो आ उम्मत खे सहारो या रसूल अल्लाह। या मुंहिंजा आका अवां जो आ उम्मत खे सहारो या रसूल अल्लाह। परे आया ज़ियारत खां ज़ियारत जो शरफ बख्शो। परे आया ज़ियारत खां ज़ियारत जो शरफ बख्शो। कया कदमन जो वेझे खां नज़ारो या रसूल अल्लाह। कया कदमन जो वेझे खां नज़ारो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अचो था शिकन जे घर असां वट बि अचो आका। सुभान अल्लाह। आमीन। अचो था शिकन जे घर असां वट बि अचो आका। अव्हां जे ईद थो चमके सितारो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अव्हां जे ईद थो चमके सितारो या रसूल अल्लाह। अव्हां जे ईद थो चमके सितारो या रसूल अल्लाह। नबियन में खुदा वट आ प्यारो या रसूल अल्लाह। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।